स्टेज ते वेठल असांजा सी हाल में वेठल असांजा सभी उस्ताद भाइयों अस्सलाम वालेकुम। अॼु जेका इलेक्शन हलफबरदारी जी तकरीब आहे नवंद उस्तादनि खे आज ॾियणो हुजे या इलेक्शन जे हवाले सां का एक्टिविटी हुजे सो असां लाइ ही मतिलबु उत्साह हूंदो आहे पूरी बदीन जे तव्हांजो जेको माथी तहलको आहे ऐं ख़ासि करे साईं फैज़ुल्ला साईं आबिद ॾाढा एक्टिव तव्हांजा दोस्त आहिनि जेके हर मामले में असां सां राब्ते में रहंदा आहिनि उस्तादनि जा कहिड़ा मसइला हुजनि सो असां उमेद रखूं था त जेका ही इलेक्शन कमेटी ते जेका ज़िम्मेवारी आई आहे इहा बख़ूबी निभाईंदा ऐं तव्हां जेके खोड़ सारा मसइला असांजा प्राइमरी उस्तादनि जा आहिनि जीअं साईं दस साहब ॻाल्हि कई हुई सरमत चार असां कचहरी कई हुई त प्राइमरी उस्ताद ख़ासि करे जेको प्राइमरी उस्ताद आहे उन सां खोड़ सारा मसइला आहिनि जेके मर्कज़ सां लाॻापियल आहिनि पंहिंजे ज़िले जे हवाले सां लाॻापियल आहिनि तहलका ते लाॻापियल आहिनि सो उहे मसइला घणे वक़्त खां वठी पेंडिंग जो शिकार आहिनि जंहिंजे लाइ असांजी मज़बूत यूनियन ऐं बेबाक लीडर असां चूंडींदासीं त उहे ज़रूरु तव्हांजा मसइला हल कराईंदा छो त ट्रेज़री जा मसइला हुजनि या डिस्ट्रिक्ट सतह ते या तहलके सतह ते या मर्कज़ लाइ जॾहिं असां वञूं था प्रोटेस्ट करणु त जेके बि असांजे जेके लीडर आहिनि उहे ई हितां खां कढंदा आहिनि उस्तादनि खे ऐं शिरकत कराईंदा आहिनि त मातरी जी शिरकत जॾहिं बि ॾिसंदा आहियूं त भरपूर हूंदी आहे सो आउं हिकु दफ़ो तव्हांखे वरी मुबारकबाद ॾियां थो हिकु शानदार प्रोग्राम कराइण ते थोरा ई तो जिन असांखे घुराए महिरबानी